मेहर मां बिलावल दुरानी जी रिपोर्ट मूजिब वाबदा मुलाजिम इमरान मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस करने चयो आहे त आऊं गवर्नमेंट मुलाजिम आहियां ऐं चौपाए माल जो वापारी आहियां। मुंहिंजा नसीराबाद वासी अख्तर चांडियो ॾांहुं मेह जा पैसा रहियल हुआ। पैसा मिलण जी तारीख़ ते आऊं पंहिंजे दोस्तनि शौकत लाशारी ऐं अनवर चांडियो सां गॾिजी अख्तर चांडियो खां पैसा वठण वियसि त अख्तर चांडियो दिलदार एरी ऐं ॿियनि 17 ॼणनि असां मथां तशदुद कयो ऐं पुलिस खां असां मथां फुर जो पूरो केस दाख़िल कराए छॾियो। हुन चयो त मुंहिंजो बि नसीराबाद थाणे ते केस दाख़िल थियल आहे पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हुन वसवारनि खे अपील कई त मूं मथां तशदुद कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मुंहिंजा पैसा मूंखे ॾियारिया वञनि।